कू बचायो अनफुसकुम पंहिंजे जानियुनि खे व अहलीकुम ऐं पंहिंजे घर वारनि खे नारा जहन्नम जी बाहि खां। हे ईमान वारो, पंहिंजो सिर बि बचायो, पंहिंजे बच्चनि खे बि, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजी ज़ाल पुट नियाणियूं, पंहिंजा जेके घर भाती आहिनि उन्हनि सभिनी खे जहन्नम जी बाहि खां बचायो। वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा, जे बाहि जो ॿारण माण्हू ऐं पत्थर हूंदा। बाहि में ईंधन विझबो आहे, काठियूं विझबियूं आहिनि, कोयला विझबा आहिनि, बाहि ॿरंदी आहे, पर दोज़ख जी बाहि ॿरंदी माण्हुनि जे वजूदनि सां। उहे बुत, उहे मूर्तियूं जंहिंजी दुनिया में पूॼा कई वेंदी, उहे पत्थर जूं घड़ियल मूर्तियूं, उहे जहन्नम जी बाहि जो ॿारण थींदियूं। उहे पूजारी बि ॾिसंदा जंहिंजी असां पूॼा कंदा हुआसीं, जिन खे ख़ुदा सम्झी असीं सजदा कंदा हुआसीं, उहे बि असां सां गॾु बाहि में जलनि पिया, ऐं उहे पूजारी बि बाहि जहन्नम जी में सड़ंदड़ हूंदा। उन दोज़ख जी बाहि खां पाण खे बचायो, पंहिंजे घर वारनि खे बचायो। तव्हां ॻाल्हि सम्झी क़ुरान छा थो फरमाए? तव्हांजे दिमाग़ ते ॻाल्हि पहुती त अलाह छा थो फरमाए? तवज्जो मूं ॾे। सल्लल्लाहु अलैका या वरी मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु। अल्लाह ताला पंहिंजे ईमान वारनि खे, मोमिननि खे, कलमे पढ़ण वारनि खे रब थो फरमाए त ए मोमिनो, पंहिंजा सिर बि सलामत रखो, पंहिंजे बच्चनि खे बि बचायो। उन जहन्नम जी बाहि खां जंहिंजो ॿारण इंसाननि जा वजूद थींदा, जंहिंजो ईंधन पत्थर बणजंदा, उन जहन्नम जी बाहि खां पाण खे बचायो। अल्लाह ताला अहिड़ी ॻाल्हि जो हुकुम न ॾींदो आहे जेका ॻाल्हि माण्हू जे हथ वस न हुजे। मां तव्हांखे चवां पियो, मुंहिंजा मुरीद आयो हिन कुबे जी छत खे हथ लाइ ॾेखारियो। तव्हां चवंदो साईं ईअं त थी कोन थो सघे, असांजो कद आहे 6 फुट 5 फुट 5.5 फुट, असां हिन छत खे कीअं हथ लाइ सघंदासीं? जी मां तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि चवां जेका तव्हांजे वस में ई न हुजे, थी नथो सघे।
मूंखे भला सी अकुल ॾिनो आहे त हे मुंहिंजो मुरीद आहे, हिन जी पोच केतिरी आहे, हथ केतिरो आहे। हाँ ईअं चई सघंदो हिन पखे जो मुंहुं हेॾे आहे, हिन जो मुंहुं हेॾे कर, छो त इहो तव्हांजे पोच में आहे, इनखे तव्हां हेॾे होॾे करे सघो था, इहो तव्हांजे हथ वस आहे जी। हूअ शइ तव्हांजे हथ में न आहे। अल्लाह ताला क़ुरान में मोमिननि खे जेकी बि हुकुम ॾिना आहिनि उहे उन्हनि जे वस में इख्तियार में आहिनि। अहिड़ी का बि ॻाल्हि रब न चई आहे जेका माण्हू जे हथ वस न हुजे। हाणे हिते रब फरमाए थो पाण खे बि बचायो, पंहिंजे बच्चनि खे बि बचायो जहन्नम जी बाहि खां। माना इहो बचाइण पंहिंजे वस में आहे। कोशिश कयूं त पाण बि बचाए सघूं था, पंहिंजे बच्चनि खे बि बचाए सघूं था। जेकॾहिं इहो असांजे हथ वस न हुजे हा त रब असांखे इन ॻाल्हि जो ऑर्डर न ॾिए हा। चओ अल्लाह 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 जो ज़िक्र कयो तव्हांजो दिलियूं नरम थियनि। अल्लाह 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 या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो खू अनफुसकुम व अहलीकुम नारा पंहिंजा सिर बि बचायो पंहिंजे बच्चनि खे बि बचायो जहन्नम जी बाहि खां। वक़ूदुहन्नास वल हिजारत जंहिंजो ॿारण माण्हू हूंदा जंहिं बाहि जो ईंधन पत्थर हूंदा। अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन उन बाहि जे मथां दारोगा मलाइक बीठल आहिनि, सख़्त मिज़ाज आहिनि, ज़ोर सख़्ती करण वारा आहिनि, जन जे अंदर में बाझ न आहे, शफ़क़त न आहे। पकड़ींदा बाहि में विझंदा, उन्हनि खे रहम न ईंदो थिए, सड़े थो माण्हू, रड़ियूं थो करे, दाऊं थो करे कढा,
उन्हनि मलाइकन में बाझन हूंदी गिलाजुन शिदादुन ला यसून अल्लाह मा अमरहुम। जो तो वे अल्लाह जी बेफरमानी न कंदा, अल्लाह जो हुकुम आहे त इनखे विझो बाहि में, साड़ियो बाहि में, मलाइक बेफरमानी न कंदा। रब फरमाए तो वयफअलून मा युमरून, मलाइकन के जेको अमर थींदो, जेको हुकुम मिलंदो ईअं कंदा। अल्लाह जो अमर थींदो हे मुजरिम ही, गुनहगार ही, ॾोहारी ही, नाफरमान, वठोन पकड़ियोन, विझोन जहन्नम जी बाहि में, जलायोन। मलाइक हुकुम जा बंदा हूंदा। जेॾीमहिल बाहि जलाईंदी न त उन्हनि जा जिस्म सुॼंदा, बाहि में वॾा थींदा। एसी ताईं जो दोज़खी जी हिकिड़ी ॾाढ़ जेका आहे न, होड़ उहो त जबल जेॾी थी वेंदी। चओ अस्तग़फिरुल्लाह। दोज़खी जे हिन कन जी पापड़ी खां कुल्ले ताईं कई मैलनि जो मुफ़ासिलो थी वेंदो। यानी उनजा जिस्म एॾा वॾा थी वेंदा। हीउ जेको जिस्म आहे न 6 फुट जो, इहो इंघंदो, वॾो थींदो, मैलनि में वेकिरो थी वेंदो। ऐं जिस्म जे हिकिड़े ज़रड़े ते रुॻे सनड़ी सुई लॻे थी त बि इज़ा अचे थो। हेॾो वॾो जिस्म हूंदो, उहो जेॾीमहिल बाहि में जलंदो त उनजो माण्हू जो छा हाल थींदो। ये रब जो कुरान आहे। मां न शेर तो पढ़ा, न का हदीस तो पढ़ा, रब जो कुरान तो पढ़ा। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या जेॾीमहिल मुजरिमन के जहन्नम जी बाहि जलाईंदी, उन्हनि जा जिस्म दोज़ख जी बाहि में सड़ी 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 जीअं कोयलो कारो थी वेंदो आहे, ईअं उन्हनि जा जिस्म जली कारा थी वेंदा। उन जो हेठियों चप उन जे पेरनि सां लड़कंदो, उन जो मथियों चप उन जे मथे खां मथे टपी वेंदो। जेॾीमहिल दोज़ख जी बाहि उन्हनि खे जलाईंदी, रड़ करे चवंदा पाणी पाणी पाणी। रब फरमाईंदो वञो हिननि खे जहन्नम जो टहकंदड़ पूं ऐं गिलाज़त वारो, जॾहिं जिस्मनि मां बाहि साड़ींदी टुशो निकिरंदो,
गंदगी निकरंदी, गंद निकरंदो जिस्मन मां बदबूदार, पोइ उन्हनि खे टहकायो वेंदो, बड़कायो वेंदो। रब फरमाईंदो इहो प्यालो भरे प्यारियोस, इहो पाणी हूंदो। चवंदो बुख लगी आ, रब फरमाईंदो थूहर कड़ो कंडन वारो ॾियोस। वो थूहर कड़ो वो जेॾी महिल चपाड़ींदो त उन जा कंडा उन जे निड़ीअ में फासी पवंदा न, हेठि निकिरंदा न ॿाहिरि। फरमाईंदो तूं दुनिया में वॾो चालाक हूंदे पाण खे वॾो इज्जत वारो समझंदे, अॼु तुंहिंजी सज़ा इहा आहे। अल्लाह शल पनाह में रखे, अल्लाह शल उन बाह खां बचाए, रब शल जहन्नम जे अज़ाबन खां अमुन अता करे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या ओ मिठा, उन दोज़ख जी बाह खां बचण जो अल्लाह असां खे ऑर्डर ॾिनो आहे, बचो। ऐं इहो बचण असां जे कोशिश कयूं त बची सघूं था, असांजे वस में इख्तियार में आहे। पाण भी बचो, पंहिंजे बच्चन खे भी बचायो। कीअं? दोज़ख जी बाह खां कीअं बचंदो? उन जो रस्तो कहिड़ो आहे? अल्लाह जा हुक्म मञो, रसूलुल्लाह जा फरमान मञो, दोज़ख जी बाह खां आज़ाद आयो। साईं फरमाइनि था इन्नल्लाह ख़लक़ल जन्नत लिमन अताअहू, रब जन्नत उन्हनि जे लाइ ठाही आहे जेके मुस्तफ़ा जा फरमाबरदार आहिनि। वख़लक़न नार लिमन असाहू, जहन्नम जी बाहि रब उन्हनि जे लाइ जोड़ी आहे जेके मुस्तफ़ा जी नाफरमानी कंदा आहिनि। मदीने वारे साईं जा हुक्म भञन सुन्नतूं टोड़ने, इस्लाम जूं हदूं दायरा टोड़े छॾनि, उन्हनि जे लाइ जहन्नम आहे जेके मुस्तफ़ा जा फरमाबरदार ग़ुलाम आशिक सुन्नतुनि जा ताबेदार, उन्हनि जे लाइ जन्नत आहे। साईं फरमाइनि था त मुंहिंजो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़े शख़्स बाहि ॿारी, पोइ माण्हू बाहि ॾे भॼंदा पिया वञनि, पोइ हिकिड़ो वरी उन्हनि खे चेल में भाकुर विझी बाहि खां छिके परे हटाई। पाण फरमाए मूं मुहम्मद जो मिसाल ईअं आहे। अल्लाह जहन्नम जी बाहि ॿारी आहे, भड़काई आहे, मां मुहम्मद तव्हांखे भाकुर पाए बचायां थो, पोइते हटायां थो जहन्नम खां। तव्हां ज़ोरी दोज़ख ॾे भॻा था वञो ऐं मां तव्हांखे चेल में भाकुर विझी दोज़ख खां बचाए जन्नत ॾे वठी थो वञा। ॿियो ख़बर, सालियाबाद में अचण वारा मदीने वारे मीर जो भाकुर खपे? खपे? हाँ वदा पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा जो फर्मा बरदार थी वञ, 5 वक्त नमाज पढ़, रमज़ान अचे त रोज़ा रखबा, कूड़ न ॻाल्हाइबो, चोरी न कबी, ज़िना न कबी, नशो न वापराइबो, सुहारी अचे त छॾे ॾियोसि, एफुल्लोहा ॾाढ़ी खे माफ़ी ॾियो, कटियोसि न कूड़ियोसि न, एफू माफ़ी ॾियोसि। तुंहिंजो वण
तो घर में पुखियो पानी ॾिनई ख़िदमत कयई जेकॾहिं केरु उनखे कुहाड़ो खणी कटे ॾुख लॻंदी तोखे दिलि में अफ़सोस थींदो त मुंहिंजो वण मुंहिंजी महिनत केरु कीअं पियो थो हे कटे ॾुख थींदो मुझे मदीने वारे साईं जो ही बाग ही वण मुहम्मदी वणवा सुबह जो सवेल उथी मानी भी नाश्तो भी कोन थो करी पहिरीं ॾाढी थो कूड़ी मुठ ताईं त पहुचण ई नथो ॾीस कट कटां लॻी पई आहे ए फुल्लुहा कसु शवारिब साईं फरमाइनि था मुछुनि खे कटायो सुहारी खे माफ़ी ॾियो खालिफुल मजूस मजूसियुनि जी मुखालफ़त कयो मजूसी मुछूं रखंदा आहिनि ॾाढ़ियूं कूड़ींदा आहिनि तव्हां मुहम्मदी आहियो त मुछूं कटियो सुहारी रखो मुहांडो मजूसियुनि जो भलो उहो तो वणई आहे मुहम्मदी मुहांडो तो वणई हथ मथे करे चओ कहिड़ो मुहांडो त पोइ अॼु त सचो वाइदो कर त इंशा अल्लाह ताला सुहारी खे हाणे ख़यानत कोन कबी जी कुझु ॻाल्हायो था कुझु चुप में आयो मथे हथ खणो मां ॾिसां खुदा कंदो हिन मुहम्मदी मुहांडे जे सदके रब तव्हांखे जन्नत नसीब सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पाण खे भी बचायो ऐं पंहिंजे बच्चन खे पंहिंजे घर वारनि खे तुंहिंजी ज़ाल आहे तुंहिंजे निकाह में आहे उन जूं ज़रूरतूं तूं पूरियूं कंदो ई न तेल मेट खपेसि केरु वठी ॾींदुसि अटो चांवर केरु वठी ॾींदो तेल मुसाग केरु वठी ॾींदो मुड़ुसु वठी ॾींदो न तव्हांजे घर जी भातियाणी आहे तव्हांजी ज़ाल आहे उन जूं ज़रूरतुनि जो ख़्यालु केरु कंदो तव्हां कंदो न जीअं तव्हां उन जी दुनियावी ज़रूरतुनि जो पूराओ था कयो तीअं उन खे दीन सेखारियो इस्लाम सेखारियो निमाज़ सेखारियो पर्दो सेखारियो दीन जे रस्ते ते मुहम्मद करीम जी ग़ुलामी वारी वाट सेखारियो केॾीमहिल घरड़े में वेही ज़ाल खे पुटनि खे बच्चनि खे विहारे चो त मुंहिंजे मुहम्मद मिठे जो तरीक़ो हीअं आहे मुंहिंजा पुट निमाज़ पढ़ो मुंहिंजो न्याणियूं निमाज़ पढ़ो कॾहिं चयो अथई साईं पाण ॼाणनि नथा चवण वठनि न पंहिंजो पाण वञी ॼाणनि न अलाह फरमाए थो कू अनफुसकुम व अहलीकुम पाण बि बचो पंहिंजे बच्चनि खे बि बचायो तव्हांजो ज़िम्मो आहे उन्हनि खे बचायो ज़ाल खे चओ निमाज़ पढ़ नथी मञे वरी ॿिए ॾींहं ते वरी चई न मञई वरी टे ॾींहं चई आख़िर मुसलमान नेठि मञंदी पुट खे चओ बच्चा निमाज़ पढ़ बचड़ा निमाज़ पढ़ मूंखे ख़ुशी थी हे मुंहिंजो नंढड़ो बचड़ो फजर ते मां आयुसि त मूंसां गॾु हे फजर निमाज़ ते आयो हालांकि मूं उथारियो बि कोन हुयो मां पाणे अची वियो अबे अम्मा जी जेका तरबियत हूंदी आहे न उन जो असर औलाद ते पवंदो आहे अच्छा फजर जी अज़ान बि ॾींदो आहे माशाअल्लाह
मौलवी साहब आहिनि मदरसे जो उस्ताद अचे थो फजर जी अज़ान बि अचे चवंदो मिठा पंहिंजे बच्चनि जी तरबियत सुठी कंदो न औलाद नेक थींदो औलाद सालियो थींदो जेकॾहिं औलाद सालियो थी वियो तव्हां मरी वञो क़ब्र में पओ त बि तव्हांजो दफ़्तर नेकियूं अजुर पिया लिखबा पिया लिखबा पिया लिखबा पिया लिखबा बच्चन जो नेक थियण औलाद जो सालियो थियण पीउ मां जे लाइ वॾी ख़ुशनसीबी आहे वॾी ख़ुशबख़्ती आहे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे सोने हबीब फरमायो मन कानत इंदहु इमराताने फलम यादिल बैनहुमा जा यौमल क़ियामते व शिक्कुहु साक़ितुन जे माण्हू के ॿ ज़ालूं आहिनि उन्हनि में बराबरी नथो करे हिकिड़ीअ खे भाए ॿीअ खे न भाए क़यामत जे ॾियारे उथंदो त उनजो हिकिड़ो पासो मारियल हूंदो जेके अधरंग थींदो आहे न हिकिड़े पासे में चेहरो सही हूंदुसि ॿियो पासो वरी बूटी न हूंदसि चेहरे ते पासो सॼो मारियल हूंदुसि परे खां ॾिसंदा इहो त 2 सालनि वारो अचे सरकार फरमाइनि था इन्नल मुक़सितीन इंदल्लाहि अला मनाबिर मिन नूरिन अन यमीनिर रहमान जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो रहमान जो अर्श लॻंदो रहमान जी कुर्सी लॻंदी उन रब जी कुर्सी जे साॼे पासे ॾूं नूर जा मिंबर लॻाया वेंदा उन नूर जे मिंबरनि उहे माण्हू वेंदा जेकी अदल ऐं इंसाफ़ करण वारा हूंदा ज़ालुनि में अदल कयूं बच्चनि में अदल कयूं फ़ैसिलो कयूं त अदल कयूं पंहिंजे औलाद खे अदल सेखारियूं औलाद खे दीन सेखारियूं औलाद खे सुन्नत शरीयत सेखारियूं ये अब्बो ऐं अम्मा अल्लाह जे साॼे पासे नूर जे कुर्सियुनि ते वेठल हूंदा ॻाल्हि सम्झव न सम्झव जी थका थका था लॻो पिया थक तव्हांजा अञा हाणे लहंदा राति मीलाद जो चंड बि बीहंदो मदीने वारे साईं जे आमद जो महीनो अचे तो पियो आशिकन जे लाइ हर ॾींहुं ईद हर राति ईद मल्हाईंदो मिलाद जानी आयो जानी थी वई महिरबानी ओ जानिब जलवेदारो अल्लाह कंदो बेड़ा सभिनि जा पार जानी आयो जानी ओ जानी जलवेदारो अल्लाह कंदो मिलाद वारी मौसम आई मिलाद वारी थींदी सभिनि जी सोली सणाई थींदी सभिनि जी
थींदी सभिनि जी थींदी सभिनि जी ओ बेड़ा थींदा पार अल्लाह जानी आयो जानी थी वही मेरे पानी मौसम में अज नूर सुरूरा मौसम में अज ओ थी व्या सरहा सेर समूरा थी व्या सुरहा ओ गुल टिड़िया गुलजार अल्लाह कंदो जानी आयो जानी थी वही मेरे बानी जे मिलाद मल्हाए बोत नंढा वड्डा बच्चा बार न्याणियूं पुट पोढ़ा पक्का जवान कुराड़ा हड़ई चो हड़ई मिलाद केड़ा केड़ा मिलाद मल्हाईंदो पंहिंजे बच्चन के सेखारियो औलाद के टे गालियों सेखारियो औलाद के कुरान पढ़न सेखारियो औलाद के पंहिंजे नबी जी मोहब्बत सेखारियो औलाद के पंहिंजे नबी जे अहल बैतन जी मोहब्बत सेखारियो दोज़ख खां बचाइण चाहियो था न बच्चन के जहन्नम खां बचाइण चाहियो था न पंहिंजे बच्चन के टे गालियों सेखारियो कुरान पढ़ण सेखारियो न बच्चन के पंहिंजे नबी जो इश्क सेखारियो मुस्तफा जी मोहब्बत सेखारियो भला तोखे सेखारण नथी अचे त हिते टी आचर ते वठी अची न हे मेडिकल स्टोर हर मर्द की दवा इतने मिलंदी है हे इश्क रसूल जो डिपू खुलियल मदीने वाले साईं जे मोहब्बत जो डिपू खुलियल जी हिते मर्द वेठा आहियो तीअं मथे न्याणियूं बि बापरद वेठियूं आहिनि उहे बि क़ुरान ॿुधनि पियूं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आ हजरत जाबिर बिन समुरा रज़ी अल्लाह ताला नो तो चे हबीबन फरमायो लअयु अद्दिब अर्रजुल वलदहु खैरुल लहु मिन अन यतसद्दक बिस्सा 2 किलो खजूर जा या कणक जा या चांवरन जा खैरात करे उन खां वधीक भलो आ जो पंहिंजे बच्चे के हिकड़ी सुठी गाल सेखारे खैरात कयो न पाटी या टोयो अन्न जो भरियल हुजे या टोयो साईं जन जिन से न ॿुधाई आहे त छा जो टोयो भरियल हुजे साईं फरमाए टोयो खैरात करे यानी 2 किलो पो इएं न फरमायूं त कणक या चांवर या खजूर या खणी सोन जो भरियल खैरात करे साईं फरमाइनि था त वो बर्तन टोये जो 2 किलो जो
सोन जो भरियल खैरात करे या चांदी जो भरियल खैरात करे अजुरा सवाबा पर इन का वड्डो सवाबा पंहिंजे बच्चे के का हिकड़ी सुठड़ी गाल सेखारे। बचड़न के पासड़े में विहारे बच्चन के टेम ॾियो पंहिंजे औलाद के टेम ॾियो सॼो ॾींहुं रुलंदो वती होटलुनि ते धिका खाईंदो वती वॾेरे जे ओताक ते वेठो ई कहिड़ो फ़ाइदो अथई। पंहिंजे ज़ाल सां घड़ी खन गॾिजी वेही न साईं फरमाइनि था मुंहिंजे मस्जिद नबवी में एतकाफ़ न होवे उन खां वधीक सवाब अथसि पंहिंजे घर वारी सां पंहिंजे बचनि सां गॾिजी वे। हिकिड़ा त हलिया था वञनि नौकरियुनि ते साईं को सऊदी हलियो वियो को उर्दन हलियो वियो को जापान हलियो वियो 5 साल गुम ज़ाल हिते वीचारी सलातूं पढ़ंदी हुई औलाद हिते धिका खाईंदो वते पीउ जे हूंदे बि यतीमन वांगुरु धिका खाईंदा वतनि अबे जे हूंदे बि उहे पीउ जे प्यार जे लाइ सिकंदा वतनि। पुट वो सोन घोरियो जेको कन छिने या दौलत केड़े कम जी जो तो पंहिंजे बच्चन जी तरबियत न कई पंहिंजे घर वारनि जी तरबियत न कई उन्हनि खे सुठा सबक न सेखारी। भला हिते जेके पाकिस्तान में रहिया विया आहिनि से मरी विया आहिनि अॼु तूं सही उर्दन न वे तो बस तूं बुख मरी वेंदे हलियो। अल्लाह रज़ा का हिते बि ॾींदो हुते बि ॾिए। हिकिड़े बुज़ुर्ग वटि मुरीद आयो चइसि वञा तो फलाणे मुल्क में कमाइण जे लाइ दुआ कजो। साईं फरमायो ओॾे जॾहिं वञी न उतां जे ख़ुदा खे मुंहिंजा सलाम चइजांइ। चइसि ओॾे को ॿियो ख़ुदा आहे छा ओॾे को ॿियो ख़ुदा आहे छा जंहिंखे सलाम चयां। पाण फरमायो जेकॾहिं तुंहिंजो इहो ईमान हुजे हा त जेको ख़ुदा उते आहे सो हिते आहे त हितां छो वञी आहे जेको रज़ाक उते ॾींदो तो हिते कोन ॾींदुई छा। जे तुंहिंजो ईमान तुंहिंजो अक़ीदो इहो हुजे हा त अल्लाह हर जाइ ते हिकिड़ो ई रज़ाक आहे त पोइ ॿाहिरि धिका खाइण जी तोखे कहिड़ी ज़रूरत हुई। पंहिंजे बच्चनि खे टेम ॾियो पंहिंजे औलाद सां गॾिजी वियो उन्हनि खे सुठा सुहिणा सबक सेखारियो उन्हनि खे दीन सेखारियो। मूं तव्हांजे लाइ तक़रीबन 650 किताब लिखिया आहिनि हर मौज़ू ते किताब लिखियो आहे तव्हां पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो। पर हाणे तोखे किताब वठण जे लाइ पैसा कोन्हनि के ऐं होटल ते पिज़्ज़ा खाइण जे लाइ अले कहिड़ा बर्गर हरकतूं ठाहियूं अथनि जो खाइण खां पोइ पेट में सूर। पंहिंजे घर जी मानड़ी जेका आहे उहा जाई ज्वारी बुआ भली मिठा होटल में वाणिया बि गॾु वेठा था खाइनि हिंदू काफ़र बि उन थावन में तूं बि उन थावन में आहे। कराची में वञी ॾिसो न उन होटल में वाणियो कोली मेघवाड़ भील बि उन थावन में खाईंदो तूं बि उन थावन में खाईंदे। हिकिड़ो नानवाई हो होटल जो मानी पचाइण वारो कुत्तो मरी वियो त रोए पियो। अरे हे रोई छो तो कुत्तो मरी वियो तूं छो तो रोई। चई मुंहिंजो कुत्तो ॾाढो कम जो हुयो थाम मूंखे धोइणा न पवंदा चटे साफ़ करे छॾी। हाणे अहिड़ा साफ़ थियल थाम उन में जे तूं असां मानी खाईंदासीं त पोइ अंदरि कारो थिए या न थिए। समझो था कौन था समझो। सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो इमाम तिरमज़ी रिवायत तो आने सरकार फरमायो तमा नहल वालिदुन वलदन मिन नहलिन अफदल मिन अदबिन हसन। को पीउ
पंहिंजे औलाद खे अहिड़ी भली सुठी शइ नथो ॾिए जहिड़ो उनखे सुठो इख़लाक़ सेखारणो। अबा तो वटि ज़मीन आहे, मिसाल 100 एकड़ जो ज़मींदार आहीं, तो 25 एकड़ हिकिड़े पुट खे लिखी न, चाहे 25 एकड़ ते बाबा हे जेको बंगलो आहे न डिफेंस में इहो तोखे थो ॾियां, लिखी ॾीस। साईं फरमाइनि था इन बंगले ॾियण खां इहा ॻाल्हि भली आहे जो बच्चे खे हिकिड़ो सुठो सबक़ सेखार, हिकिड़ी सुठी ॻाल्हि पंहिंजे बच्चे खे सेखार, सुहिणो सबक़ पंहिंजे बच्चे खे सेखार। इन एॾे वॾे तोहफ़े ॾियण खां, एॾे वॾी दौलत ॾियण खां वो हिकिड़ो सबक़ पुट वॾनि जो अदब कबो आहे, बच्चा नंढनि ते बाझ कबी आहे, पुट अछी ॾाढ़ी वारे जी इज़त कबी आहे, सेखार न बचनि खे। बच्चा मथो गाढ़ो न कबो आहे, बच्चा सुबुह जो उथी ॾंदड़ कबो आहे, बच्चा मानी खॿे सां न खाइबी आहे, सॼे सां खाइबी आहे, पुट पाणी खॿे सां न पीबो आहे, सॼे सां पीबो आहे। ये नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं बच्चे खे सेखारी न, साईं फरमाइनि था 50 एकड़ ॾियण खां बि इहा ॻाल्हि वधीक आहे जेका बच्चे खे सुहिणो सबक़ सेखारे। तो वटि टाइम ई कोन्हे जो सेखारी ॿारनि खे वेही। सम्झो था, पंहिंजे बच्चनि खे वक़्तु ॾींदव, पंहिंजे घर वारनि जी तरबियत कंदव, उन्हनि खे सुठा सुहिणा सबक़ सेखारींदव। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल सल्लल्लाहु अलैका या सुनन इब्न माजा में हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ, मदीने वाले साईं फरमाया था अक्रिमू औलादकुम व अहसिनू अदबहुम। पंहिंजे औलाद जी तव्हां इज्जत कयो, पंहिंजे औलाद जी छा कयो, पंहिंजे बच्चनि जी तव्हां इज्जत कयो। जेको पीउ पंहिंजे बच्चे जी इज्जत नथो करे, ॿियो केरु उन जे औलाद जी कहिड़ी इज्जत कंदो? तव्हां पंहिंजे बच्चनि जी पाण इज्जत नथा कयो, पोइ ॿियो केरु माण्हू उन जी धारियो माण्हू कहिड़ी इज्जत कंदो उनजो? तव्हांजा भाइर, तव्हांजा सौट मासात उन्हनि जी छो इज्जत कंदा जॾहिं तव्हां पाण ई पंहिंजे बच्चनि जी इज्जत नथा कयो? ॻाल्हि सम्झो था? हे मदीने वारे साईं जो फरमान आहे, पंहिंजे बच्चनि खे सुठनि प्यारनि नालनि सां सॼो। हाँ ओ खमू, ओ रमू, हाणे हे नाला रखिया अथनि। ओ टीटका, ये नाला अथव सिंध में। ओ लौंग, ओ फोटा, ये नाला है। विक्की, निक्की, टोनी, हाँ टोनी अंग्रेज कुत्ते के ज़रीदा है टोनी, ये पुत्र के ज़रीदा टोनी। वरी ज़ाल के ज़रे वो पिस्तड़ी, हाँ पिस्ती ज़रबा न भी कुत्ती हुंदी है उन्हें के पिस्ती ज़रबा। साईं फरमा तहां पंहिंजे बच्चनि जी इज्जत न कंदो त ॿियो केरु उन्हनि जी कहिड़ी इज्जत कंदो? अक्रिमू औलादकुम, पंहिंजे औलाद जी तव्हां पाण इज्जत कयो। व अहसिनू अदबहुम,
पंजे औलाद के सोना अदब सेखारियो, सोना सबक पढ़ायो, सोहनी तरबियत कयो, सोना दग पंध रस्ता सेखारियो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या हिकिड़ो ॿारड़ो आयो मदीने वारे साईं जी ख़िदमत में, परे बीठो हुजे, अॻियों वॾा वॾा साहबी हुजूर जे वेझो वेठा हुजनि, ॿारड़ो परे बीठो हुजे। साईं जन सदको या बुनैया, ओ बचड़ा हेॾे आ। इहो इमाम हसन कोन हो, इमाम हुसैन कोन हो, साईं जो पंहिंजो शहज़ादो इब्राहिम या कासिम कोन हो, के असाबी जो ॿार हो। साईं फरमाया बुनैया, ए बचड़ा हेॾे आ। वेझो घुरायूंसि, साईं जे अॻियों तबक रखियो जंहिंमें खजूर हुई। साईं फरमायो समिल्ला कुल बियमीनिक व कुल मिम्मा यलीक। ए बचड़ा, ए पुटड़ा, मुझे पासड़े में वेह, अच त गॾिजी खजूर खाऊं। हाय हाय कुर्बान या रसूल अल्लाह, तुझे कुर्बन ता मां सदके वञा। ॿारड़े के वेझो विहारे फरमाईंदा बचड़ा अच त खजूर गॾिजी खाऊं। पर बच्चा खाइण खां अॻु चओ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ओ बच्चा खाओ सॼे हथ सां, खाओ पंहिंजे पासे खां। नंढड़े ॿार खे मदीने वारो साईं पियो सेखारे। पुट का ॻाल्हि सम्झ में आयव? आशिक रसूल त घणो ई सॾायो था, पर आशिक उहो आहे जेको माशूक जो तरीक़ो मञे, उन ते अमल करे ॾेखारे। ओ बचड़ा हलिया मुंहिंजे पासड़े में वे, मूंसां गॾिजी खा, पर ईअं न खाइजांइ। पहिरीं चओ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, पंहिंजे सॼे हथ सां खा, पंहिंजे सॼे हथ सां खा, पंहिंजे पासे खां खा। हाणे तो में ई तमीज़ खाइण जी कोन्हे, छोरा तुंहिंजा हीअं लुॿींदा भत खे, हेॾो बूटी हितों पराए पंहिंजे पासे हेॾो खणी रड़े वेंदा। तरबियत जो न आहे थी। ऐं ॿिनि छोकरनि खे ॾिनऊं भत में खीर विझी, हिकिड़े छोरे वरी हीअं ज़ोर ॾिनो, प्लेट ते ज़ोर ॾेई पोइ खाइण लॻो। ज़ोर जो ॾिनई, प्लेट हीअं थी त खीर सभु हुनजे पासे ॾे। ॿिए वरी चयो अदा तो त बिना सभु मूंखे हियांव खे झीर ॾेई छॾिया। हीअं जो भत में हीअं कयई त खीर सभु हुनजे पासे। यार इहो कमु सुठो न आहे, कमु हुबड़ थुबड़ थी वियो आहे। हीअं जो हथ घुमाई त खीर पत मिली आहे। औलाद जी तरबियत न थी न, इहो वॾो थींदो चोर थींदो, धाड़ेल थींदो, नशई थींदो, मवाली थींदो। तो छॾे ॾिनो ॿारनि खे घिटियुनि में, बाज़ारुनि में, लोफरनि जे हवाले। हिन वक़्त में पुट औलाद तुंहिंजे जा वॾा थाड़ेल चौधारी फिरिया पिया आहिनि। मवाली आम थी विया, मवाली नौजवान छोकरा खरी विया, के हीरोइन जा मवाली, के चर्स जा मवाली, के मुंहिंजा दोस्तो ज्वारी बणिजी विया, घर जा टपड़ थाव खपायूं था छॾनि पिया। औलाद न आहे न, ॾुख आहे त यार मूंखे औलाद कोन्हे, पर जे नाफ़रमान औलाद थी पए त हज़ार ॾुख आहे। औलाद न हुजण हिकिड़ो सूर आहे, औलाद नाफ़रमान थियण हज़ार सूर आहिनि, रोज़ जा सूर आहिनि। औलाद जी दाह अचे, तुंहिंजो छोरे हीअं कयो आहे, पीउ जे दिलि ते छा गुज़रंदो?
पो तू पिटी तो सही औलाद सुधरियो ना है मुझे औलाद बिगड़ी विया तो केड़ो उनके सुठा सबक सेखारिया हुया डोह तो तुंहिंजो आ न गलती तो तुंहिंजी आ न समझो दाल कोन था समझो तो को नथा सुधरन हिते वठी अच इंशाअल्लाह तुंहिंजो औलाद मां सुधारे ॾींदुसि मुझे मदीने वारे साईं जी रहमत जी निगाह है हिन जमायत जी मथे ही जेको आस्थानो साले आबाद ठहियो आ न मदीने वारे साईं जे निगाह करम सां ठहियो हिते जेको आचर जो जलसो थींदो आ न ये न समझ त ही जलसो रुगे हिते कराची में तो थे सालियाबाद दुंबा गोठ में तो थे खुदा जाने हिन जलसे ते मदीने वारे मीर जी निगाह रहमत ही मजलिस छदींदो न कर ही मजलिस कज़ा न कंदो कर हजार कम हुजन छड़े भी ये मजलिस तो के हाजिरी देनी आ हां वरे हाने रबिउल अव्वल रात बीहंदो इंशाअल्लाह पो जेको रबिउल अव्वल शरीफ जी 14 जी शाम 15 जी रात थींदी अंग्रेजी महीनो ही सितंबर पूरो थींदो अक्टूबर जी पहरी तारीख 1 अक्टूबर जी शाम 2 जी रात फजलाबाद शरीफ मातली में मुझे मुर्शिद मिठड़न जो उर्स मुबारक सभिनी के दावत आ मुझे भाइरन के मुझे भेनरुन के नंढन के वडन के सभिनी के दावत आ कबूला या दावत पर इया दावत ॿियनि ताईं बि पहुचाईंदो घट में घट एकड़ो फकीर 50 माण्हुनि ताईं पैगाम पहुचाईंदो इन मोहम्मदी महफिल में ताके शरीक थियणो आ ओ मिठा पंहिंजे बच्चन के सुधार पंहिंजे औलाद के नेक सालियो सदोरो बनाए इहो तुंहिंजे लाइ दुनिया जो भी सुख आ राहत आ फरहत आ कब्र जे लाइ भी जन्नत आ आखिरत जो भी छोटकर औलाद साले हूंदो न तू पोड़ो थी वेंदे त इहो तुंहिंजो सहारो थींदो सालियो औलाद फर्मा बरदार औलाद तुंहिंजे कुराड़प जो सहारो थींदो मरी वञी कब्र में पवंदे औलाद जे नेकियुनि जो अजर तोखे कब्र में मिलंदो रहंदो क़यामत जे ॾियारे उथंदे त सालियो औलाद जे सदके रब तोखे बख़्शे जन्नत जो हक़दार बणाए अज मां तव्हां खां इहो वाइदो वठंदुसि मूंसां अॼु पक्को वाइदो कयो त तव्हां पंहिंजे औलाद खे सुधारण जी हर मुमकिन कोशिश कंदव वाइदो आहे पंहिंजे औलाद खे नेक बणाईंदव मवालियुनि जुआरियुनि बेदीननि जी सोबत खां बचाईंदव बुरी सोबत खां पंहिंजे ॿारनि खे बचाईंदव राति जो सिजल थिए खां पोइ ॿारनि खां पुछो त काॾे विए राति जो वञणु न ॾियो ॿारनि खे मदीने वारे साईं फरमायो त सिज लही वञे पंहिंजे घर जा दरवाजा बंदि करे छॾियो ॿारनि खे गलियुनि में घिटियुनि में सिजल थिए खां पोइ ॿारनि खे ॿाहिरि वञणु न ॾियो फ़इन शयातीन हीन ज़िन तंतशिरु सिजल थिए खां पोइ शैतान पखिड़िजी वेंदा आहिनि गसनि घिटियुनि गलियुनि में शैतान पखिड़िजी वेंदा आहिनि तव्हांजे ॿारनि ते शैतान असर अंदाज़ थींदा आहिनि सिजल थिए खां पोइ ॿारनि खे ॿाहिरि न छॾियो मदीने वारे जो हुकुम क़बूल आहे फरमान क़बूल आहे हाँ उन्हनि खे नेक बणायो उन्हनि खे सालियो बणायो उन्हनि खे सुठा सुहिणा सबक सेखारियो उन्हनि खे सुठा किताब पढ़ायो अल्लाह करीम जल शानु शाल असांखे बि नेक बणाए असांजे बच्चनि खे बि नेक बणाए असांखे पंहिंजो सिर जहन्नम खां बचाइण जी तौफ़ीक़ ॾिए पंहिंजे बच्चनि खे बि जहन्नम जी बाहि खां बचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी
या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर या अल्लाह असांजे बच्चनि खे नेक सालिह बना असांखे आशिक़े रसूल बना असांजे बच्चनि खे असांजे घर वारनि खे बि इश्क़े रसूल अता फरमा बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा करीम रब असांजे हीणे हाल ते रहमो करम फरमा असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर असांजूं परेशानियूं दूर कर या अल्लाह असांजा गम दुख तकलीफ़ूं दूर फरमा या अल्लाह असां आज़माइशुनि जे क़ाबिल न आहियूं असांखां आज़माइशूं न वठंदो कर असां ते मदीने वारे साईं जे सदके ख़ुसूसी बाज ख़ुसूसी शफ़क़त ख़ुसूसी इनायत फरमा इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।